गुजारिश कंदुसि अॼो के प्रोग्राम जे चीफ गेस्ट असांजे मोहतरम मेहमान साईं गुलाम मेमन साहब खे हू तव्हांजे साम्हूं सदारती ख़िताब फरमाए हुन खां पोइ इंशाअल्लाह इनाम तक़सीम कराइनि। मोहतरम साईं गुलाम मेमन चेयरमैन रूपाबाई मेडिकल सेंटर, जनाब शेख अब्दुल्ला साहब चेयरमैन अल्लाहबास ह्यूमन वेलफेयर फाउंडेशन, जनाब कमल कोस्तानी साहब, मौलाना सैफुल्ला लगावी साहब, संजा उस्ताद साहिबान, पासपान जा दोस्त, साथी हजरात, प्यारा शागिर्दो, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, सफाई निस्फ़ ईमान है। अल्लाह पास ह्यूमन वेलफेयर फाउंडेशन पंहिंजे ख़िदमतुनि खे तसलसल ॾींदे हफ़्ते सफ़ाई जे मुहिम जो आगाज़ कयो ऐं अॼु उनजी इख़्तितामी तक़रीब आहे। सफ़ाई निस्फ़ ईमान आहे। सफ़ाई छो ज़रूरी आहे? मुंहिंजे ख़्याल में इन बारे में असांजे मौज़ज़ डॉक्टर साहिबान घणो कुझु बयानु करे चुका आहिनि। असल ॻाल्हि इहा आहे त अमली तरह कमु करणु ज़रूरी आहे। शहर जे हवाले सां इहा ज़िमेदारी असांजे तहरीक म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन जी आहे, जेका पंहिंजे वस आयल ख़िदमत करे रही आहे। पर अल्लाह पास ह्यूमन वेलफेयर फाउंडेशन ऐं संस टीम जो पाण ॿिन्ही थी बीहणु ऐं हक़ीक़ी माना में महिनत करणु वाक़ई क़ाबिल तहसीन आहे। मां उन्हनि सभिनी दोस्तनि ऐं वर्करनि खे ख़राज तहसीन पेश कयां थो जिन हिन भलाई जे कम में हिसो वरितो ऐं पंहिंजे शहर जी ख़िदमत कई। अल्लाहबास ह्यूमन वेलफेयर फाउंडेशन तरफ़ां हिन खां अॻु पब्लिक जे भलाई लाइ ख़िदमत जो सिलसिलो हलंदड़ आहे, जेको सारा जेको आहे दुआ आहे त अल्लाह ताला खे वधीक सघ बख़्शे ऐं ख़िदमतुनि जो इहो सिलसिलो हलंदो रहे। आख़िर में माली ताउन लाइ तहरीक म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन तरफ़ां 10,000 रुपये जो ऐलान कयां थो। इहा रक़म जल्द अल्लाह पाक वेलफेयर फाउंडेशन हवाले कंदासीं ऐं इंशाअल्लाह अल्लाह पाक वेलफेयर फाउंडेशन तरफ़ां सहूलियत मुहैया करे ॾींदी।